न अल्लाह जे रसूल फरमायो फ़इन्न नास यसाकून यौमल क़ियामत फ़अकूनु अव्वल मन युफ़ीक़ु फ़इज़ा मूसा बातिशुन बिजानिबिल अर्श फ़ला अदरी अकान मूसा फ़ीमन सइक़ व अफ़ाक़ क़बली औ कान मिम्मन इस्तस्नल्लाहु अज़्ज़ व जल्ल। जॾहिं मां हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमाए थो क़यामत जे ॾियारे जेके माण्हू हूंदा हज़रत सभ खां पहिरीं सभु बेहोश हूंदा, उनमें सभ खां पहिरीं जेको होश जे अंदरि हूंदो उहो हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम। सभ खां पहिरीं होश में केरु ईंदो बाबा? अच्छा हिकिड़ी ॻाल्हि सम्झो, जॾहिं सूर फूकबो अल्लाह तबारक व तआला काफ़ी ॻाल्हियूं अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम माना नबियनि में आम माण्हुनि जे अंदरि फ़र्क़ु कयो आहे। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? असांजो अक़ीदो उलमा अहले सुन्नत वल जमात जो जेके अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम अल्लाह जा नबी हिन पूरी रूए ज़मीन जे मथां जंहिं जंहिं टुकड़े जे मथां जंहिं जंहिं जॻह जे मथां ज़मीन जे अंदरि सुता पिया आहिनि अल्लाह तबारक व तआला उनखे आलम बरज़ख वारी हयाती अता फ़रमाई आहे। असांजो दिलबर नबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह क़यामत जे ॾियारे पंहिंजे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शफ़ाअत नसीब फ़रमाए। असांजो अक़ीदो इहो आहे मदीने जो मीर हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे रोज़े अतहर मुबारक जे अंदरि आलम बरज़ख जे अंदरि हयाती वारी ज़िंदगी गुज़ारीनि था। आई ॻाल्हि सम्झ? हाणे जॾहिं पहिरियों दफ़ो जेको सूर फूकियो वेंदो पोइ जेके बि नबी आहिनि पूरी रूए ज़मीन जे मथां उन्हनि सां साॻी कैफ़ियत न थींदी जेका आम माण्हू सां, उन में फ़र्क़ु आहे। उन्हनि खे थोरी ईअं बेहोशी थींदी बसि। आम माण्हू त जेके बि हूंदा जेके जीअरा हूंदा सभु जो सभु मरी वेंदा। आई ॻाल्हि सम्झ में पहिरियों दफ़ो। ऐं पर जेके अंबिया हूंदा थोरो उन्हनि खे बेहोशी। अल्लाह जे रसूल फ़रमायो फ़इन्न नास यसाकून यौमल क़ियामत, पोइ उन में सभ खां पहिरीं जेको होश जे अंदरि हूंदो हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम ईंदो। पोइ जॾहिं मां होश में ईंदुमि त ॾिसंदुमि हज़रत मूसा अल्लाह जे अर्श खे पकड़ियूं बीठो आहे। हज़रत मूसा अल्लाह जे अर्श खे छा कयूं बीठो आहे? पकड़ियूं बीठो आहे। पोइ उलमाए मुहद्दिसीन जो हिन में बहस हलियो आहे त हज़रत मूसा खे अल्लाह ताला इहा हिकिड़ी जुज़ी फ़ज़ीलत अता फ़रमाई आहे। जुज़ी फ़ज़ीलत चइबो आहे हिकिड़ो फ़ज़ीलत जो टुकड़ो। उहो हिन जे करे त हज़रत मूसा जॾहिं अल्लाह ताला खे चयो त मुंहिंजा रब मूंखे पंहिंजी ज़ियारत फ़रमाए, क़ुरान में मौजूदु आहे। अल्लाह ताला जॾहिं पंहिंजी तजली ॾेखारी त हज़रत मूसा बेहोश थी करे किरी विया। त पोइ हज़रत मूसा उन वक़्त जे अंदरि बेहोश थिया हुआ त पोइ क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह ताला इन खे इन बेहोशी खां मुस्तस्ना फ़रमाईंदो। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? इहा हिकिड़ी जुज़ी फ़ज़ीलत आहे, इन सां कुल्ली फ़ज़ीलत लाहिको नथी थिए। अल्लाह साईं हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान मक़ाम तमामु अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम खां वधीक बुलंद फ़रमायो आहे। हिकु रिवायत जे अंदरि आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो त मां पंहिंजे रोज़े अक़दस माना जॾहिं उथंदुमि पंहिंजे रोज़े मां क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह जो जॾहिं हुकुम थींदो मुंहिंजे साॼे पासे खां अबू बकर हूंदो। साॼे पासे खां केरु हूंदो? ॾाढियां त ॻाल्हि आहे, ॾाढियां। पोइ जेके अबू बकर खे मञनि था न मोहबत कंदा त उनजो हियांउ ठरंदो इनशा अल्लाह। साॼे पासे खां अबू बकर ऐं खाॿे पासे खां पाण फ़रमायो हज़रत उमर हूंदो। मदीने जा जेके माण्हू हूंदा न मदीने जा माण्हू उन्हनि जे मुतालिक़ अल्लाह जे रसूल फ़रमायो मां रब साईं खे चवंदुमि ए अल्लाह हे मुंहिंजे घर जा माण्हू साईं दुआ कयो त रब मदीने जो मौत नसीब फ़रमाए। अल्लाह ख़ुशनसीब माण्हू आहिनि उहे, भले को माण्हू गुनाहगार आहे को कीअं आहे, पर ख़ुशकिस्मत ऐं ख़ुशनसीब माण्हू उहे आहिनि जंहिंखे रब मदीने जो मौत नसीब फ़रमायो आहे। इन जे करे हज़रत उमर साईं हर वक़्तु दुआ घुरंदा हे अल्लाह मूंखे मदीने जो मौत नसीब फ़रमा। पाण फ़रमायूं त जॾहिं मां उथंदुमि मुंहिंजे साॼे पासे खां अबू बकर खाॿे पासे खां उमर ऐं मदीने वारनि जे मुतालिक़ चवंदुमि त हे अल्लाह हे मुंहिंजे घर जा माण्हू अथई। ऐं जेके मके वारा हूंदा न चवंदुमि अल्लाह हे मां मुहम्मद जा महिमान अथई। ए अल्लाह हे मां मुहम्मद जा छा ॾाढा ॻाल्हायो महिमान अथई। बहरहाल अल्लाह तबारक व तआला हिकिड़ो सिस्टम ख़ल्क़ कयो आहे जंहिं सिस्टम जे अंदरि क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह तबारक व तआला तव्हां अलाह असां बल्कि जमी मुसलमाननि खे उन ॾिहाड़े जे अंदरि जमा कनि। हाणे ॻाल्हि असल में इहा आहे त हिन दुनिया जे अंदरि असां जेके अमल कंदासीं उनजो सिलो असांखे अॻिते मिलंदो। जेकॾहिं असांजा अमल भला त नतीजो ॾाढियां ॻाल्हायो अमल भला त नतीजो। जुमे जे ॾियारे बयान जो वाइदे जो मक़सदु हूंदो आहे सम्झणु। अधु मुनो कलाक जेको माण्हू घरां निकिरी थो अचे त बाबा का न का क़ुर जी ॻाल्हि का अल्लाह जे रसूल जी हदीस जी ॻाल्हि सही नमूने सां सम्झी अचूं।